अस्सलाम वालेकुम नाज़रीन। हिन वक़्तु असां सां गॾु मौजूदु आहिनि TTB सिंध जा चेयरमैन जनाब मुज़फ़र भुट्टो साहिब जिन। अचो त साईं जिन सां ॻाल्हि ॿोल कयूं। मुज़फ़र साहिबु, तव्हां महिरबानी करे इहो ॿुधायो त तव्हांजो जेको बचपन आहे उहो किथे गुज़रियो, तव्हां बेसिकली किथां बिलोंग कयो था, कहिड़े ॻोठ तां, ऐं जेका प्राइमरी तालीम आहे उहा तव्हां किथां हासिलु कई? भाउ, पहिरीं त तव्हांजी वॾी महिरबानी। कमाणो भाउ, तव्हां आया हो। मां असल जे ॻोठ में वेठा आहियूं, जिंदो देरो असांजो ॻोठ आहे। नंढा थी तव्हां ऐं असां बि गॾु थी विया, गॾु ई थिया आहियूं। तव्हांजो ॻोठ बि असांजे पाड़े में आहे। मां प्राइमरी तालीम हिते जिंदे देरे स्कूल मां कई ऐं मैट्रिक मां पंहिंजो मदे जी हाई स्कूल मां कई। उन खां पोइ मुंहिंजी जेका फर्दर एजुकेशन हुई उहा इंटर मां कराची मां कई, उर्दू साइंस कॉलेज मां। उन खां पोइ वरी मास्टर जेका आहे मां शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी मां कई। ॿाहिरि जेके आहिनि उहे तव्हां केतिरा आहियो, फैमिली मेंबर्स, सिस्टर्स, उन जे हवाले सां? भाउ, असां 6 भाउर हुयासीं। हिकिड़ो मुंहिंजो वॾो भाउ मोहम्मद अली 2014 में गुज़ारियो। 2 मुंहिंजियूं भेनरूं आहिनि जेके नंढियूं आहिनि। वालिद साहब ऐं बाबा हयात आहिनि। ग़ुलाम मुस्तफ़ा भुट्टो बाबा हिते ई हूंदो आहे, ॻोठ जिंदे देरे में। बाक़ी मां रोज़गार जे सिलसिले में कराची हूंदो आहियां ऐं तक़रीबन मुंहिंजो अचणु वञणु थींदो आहे 2-3 महीने पंहिंजे ॻोठ में। अच्छा, त औलाद में? हा, मूंखे अलहमदिल्ला हिकिड़ो पुटु आहे ऐं उहो छा पिया कनि? उहो माशाल्लाह 8वीं क्लास में आहे, बीकन हाउस में पढ़ंदो आहे। अच्छा मुज़फ़र साहिबु, इहो महिरबानी करे थोरो नाज़रीन खे बि असांखे बि त इहो जेको TTB आहे इहो त हिकिड़ो शॉर्ट फॉर्म आहे, पर हिन जे हवाले सां थोरो वज़ाहत कयो त इहो छा आहे TTB? भाउ, बेसिकली हे सिंध ट्रेड टेस्टिंग बोर्ड आहे। हीअ सर्टिफिकेशन अवॉर्डिंग बॉडी आहे। जेके बि हुनुरमंद असांजा नौजवान आहिनि उन्हनि जी असां सर्टिफिकेशन कंदा आहियूं, जंहिंमें मुख़्तलिफ़ कोर्सिस हूंदा आहिनि। ऐं हाणे त उन में यूरोपियन यूनियन सां मिली करे ऐं आसान कमु थी वियो आहे, जंहिंमें असां जेको ॿारु उस्ताद खां कमु सिखियलु आहे, जीअं असांजे भरिसां मदे जी आहे, गैरेजूं ठहियल आहिनि, ॿियो ॿार खे वञी पढ़ाईंदा कोन, उस्ताद वटि छॾे ईंदा, त उन ॿार खे बि असां सर्टिफाई करे सघंदा आहियूं, छो त उहो स्किल्ड ऑलरेडी आहे ऐं उहो लिखियल पढ़ियल खां वधीक उहो स्किल्ड आहे। त असांजो बेसिकल आहे कमु सर्टिफिकेशन जो। अच्छा, हीअ जेको आहे फुली गवर्नमेंट माना इदारो आहे? जी, ही फुली गवर्नमेंट इदारो आहे। हीअ 1980 में एक्ट जे मुताबिक़ वजूद में आयो। सिंध में 1995 में हीउ इदारो ठहियो ऐं हिन पंहिंजो कमु शुरू कयो। अच्छा, इहो मुज़फ़र साहिबु, तव्हां सिंध टेक्निकल जेका हुई इंस्टीट्यूट हो छा हुई, उन में तव्हां अॻ में बि रहिया हो या साॻियो ई इदारो आहे? न, उहो बेसिकली आहे सिंध टेक्निकल वोकेशनल एजुकेशन अथॉरिटी। मां 2017 खां 18 में उते एज़ अ MD मां रहियुसि, तक़रीबन पोणा 2 साल। जेके बि असांजा इदारा आहिनि, पॉलीटेक्निकल, मोनोटेक्निकल, GCT, VTI वोकेशनल ट्रेनिंग इंस्टीट्यूट जिते किथे मौजूदु आहिनि। तव्हां पाण इहो ॾिसंदा हूंदव, शिकारपुर में बि आहिनि, गड़ियासीन में बि आहिनि, लाड़काणो, हर तालुके में उहो इदारा मौजूदु आहिनि। मुज़फ़र साहिबु, हिते असां वटि जेका इंटीरियर सिंध चऊं या ॻोठाणा इलाइक़ा चऊं, हितां जे माण्हुनि खे अक्सर इहा शिकायत हूंदी आहे त जेके हितां जा बुनियादी तौर ते माण्हू हूंदा आहिनि, पढ़ी करे ऑफिसर थी वेंदा आहिनि, ऐं उन खां पोइ जेको आहे उहो उन्हनि जे स्किल्स मां या उन्हनि ड्यूटीज़ मां जेके मक़ामी माण्हू आहिनि उहो को फ़ाइदेमंद या लाभ हासिलु न करे सघंदा। ईअं चऊं त इहे माण्हू हितां जे पंहिंजनि माण्हुनि खे विसारे वेंदा आहिनि। त अव्हांजो जेको बेसिकली रवैयो हितां जे ॻोठाणनि तां, पंहिंजनि मिटनि माइटनि तां छा? भाउ, इहो त मियां मिठू वारी ॻाल्हि थी वेंदी। मां छा चवां, तव्हां अख़बारी नुमाइंदा आहियो, पाड़े में तव्हां रहो था, सॼे ज़िले शिकारपुर खे तव्हां कवर था कयो, त मूंखां वधीक तव्हांखे ख़बर हूंदी त असांजे ॻोठ लाइ छा ख़िदमतूं आहिनि, छा न आहिनि। मां हरभरू पाण मियां मिठू चई करे छो चवां, उहो तव्हां पाण ॿुधाए सघो था, तव्हां पाण खां पुछो। न, बिल्कुलु असां नाज़रीन खे जेको आहे इहो ॿुधाईंदा हलूं त मुज़फ़र साहिब जिन हुजनि या हिननि जी फैमिली जे तरफ़ां हिते जेको जिंदो देरो में तक़रीबन जेके बि जॉब्स आहिनि उहे साईं जिन जे तरफ़ां मिलियल आहिनि, पर साईं जिन जे तरफ़ां जेको आहे उहे महरूम फैमिलीज़, माना जेके तमामु पुअर फैमिलीज़ आहिनि, उन्हनि खे जेके आहिनि उहे जॉब ॾिनियूं वयूं आहिनि। मां क़ाबिल तहसीन सम्झां थो पियो इन न भाई, इहा तव्हांजी महिरबानी, असांजो फ़र्ज़ु आहे। असां नंढा थी वॾा हिते थिया आहियूं ऐं इहो अलाह जो बि हुकुम आहे त पहिरियों पंहिंजे घर खे ॾिसो, पोइ ॿाहिरि ॾिसो। त हे ॻोठ जेको आहे मुंहिंजो घरु आहे,
जेसिताईं मूंखे यादि हुजे त 2-3 साल तव्हां अॻु में हिकिड़ी बार फ़ोन कई, तव्हां का विज़िट पा कयो या का शइ तव्हां घर पा ॾिसो त तव्हां मूंखे फ़ोन कई त फलाणी माईअ खे, मां यार इहो मूंखां न पुछो, इहो अलाह खे ई ख़बर आहे। त असांजो कमु आहे ख़िदमत करणु, असांजो इहो कमु न आहे त कंहिंखे ॾेखाव करणु। अलाह जो हुकुम जे मुताबिक़ मुठी बंदि हुजे, उन मुठीअ खे बि ख़बर न हुजे। बाक़ी जेसिताईं आहियूं इंशा अल्लाह ताला हिन ॻोठ लाइ, पाड़े ओड़े जे लाइ, सभिनी लाइ ख़िदमत कंदासीं इंशा अल्लाह ताला। अच्छा मुज़फ़र साहिबु, जेको सियासी हवाले सां जेको हिकिड़ो रोल आहे, माना हिन फैमिलीज़ जो, तव्हांजी फैमिली जो या हिन हाउस जो जिते वेठा आहियूं असां, भुट्टा हाउस जिंदो दरो चई सघूं था, ऐं हिन खे लीड माना जेको आहे कंदो रहियो आहे माज़ीअ में तव्हांजो फादर ग़ुलाम मुस्तफ़ा साहिबु, जेको माज़ी में हिकिड़ो एक्टिव रोल हुयो, उहो हिन वक़्तु माना नज़र नथो अचे, त उन जा वजूहात छा थी सघनि? भाउ पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त सियासत अॼुकल्ह ॾाढी ज़ोर ऐं ॾुखी थी वई आहे। ऐं ॿी शइ इहा आहे त मुंहिंजा सभु भाउर जेके आहिनि उहे रोज़गार सां आहिनि। जेसिताईं मुंहिंजो जेको नंढो भाउ आहे जेको हिते ज़मीनदारी कंदो आहे, संभालींदो आहे सभु शइ, तुफ़ेल ख़ान जंहिंखे असां वॾेरो चवंदा आहियूं, इहो त अॻु में हिते इलेक्शन में हिन हुन में असां बीहंदा हुआसीं, कंदा हुआसीं। ऐं हाणे वरी ॾिसजे त रिटायरमेंट खां पोइ छा थो हुनजो रिज़ल्ट बीहे। ऐं इनशा अल्लाह इहो ई आहे त जेको अलाह चाहींदो बहितरु थींदो, ऐं जेको हिन ॻोठारनि जे ऐं असांजे हक़ में बहितरु हुजे। असांजो कमु ख़िदमत करणु आहे। असांजो ॾाढो तमामु मोतबर माण्हू वालिद साहिबु, तव्हांखे सभु ख़बर आहे त असां माण्हुनि जी ख़िदमत ई कई आहे हिते। ऐं अलाह जा अहसान आहिनि, अॻिते बि सियासी रोल ठही सघंदो। ऐं जेका हिन वक़्तु बि सियासत हले थी, सभु असांजा वॾा आहिनि, भाउर आहिनि। कमरिया साहिब बि असांजा भाउर आहिनि, असां सां गॾु ई पढ़िया आहियूं, गॾु ई उथिया वेठा आहियूं। हेॾा महर साहिबु आहे, आगा साहिबु आहे, त असांखे त सभिनी लाइ रिस्पेक्ट आहे। ऐं इनशा अल्लाह बहितरु थींदो, अलाह बहितरु कंदो। अच्छा मुज़फ़र साहिबु, जेको माज़ीअ में मां ॾिसां थो पियो त जॾहिं हिते वॾेरो ख़ुदा बख़्श मरहूम वारा इहे हूंदा, बुनियादी तौर ते त पग ॼणो उन्हनि जे हवाले हूंदी, पर प्रैक्टिकली कमु माना जेको आहे हिते हूंदो हो। सियासी हवाले सां बि जेकॾहिं कोई महर साहिबु हूंदो, सिराज आगा सिराज हूंदो या कमारिया साहिबु हूंदा, त उहे हिन ई उताक ते ईंदा हुआ। या उन सां गॾोगॾु जेके ॻोठ जा नंढा नंढा मसइला हुआ, जहिड़ा जटा हूंदा या नंग दंग ते ॻोठनि में मसइला थियनि था, त उन्हनि जो सल्यूशन बि माना हिते मिलंदो हो माण्हुनि खे। उहे माण्हू हिते ईंदा हुआ, हिकिड़ो वॾो हिकिड़ी रौनक ऐं उहो किरदारु माना हिकिड़ो वाज़े नज़र ईंदो हुयो। पर आहिस्ता आहिस्ता माना इहे शयूं जेके आहिनि, उहे सिलसिलो जेको आहे उन्हनि जो ॼण त ख़तमु थींदो वियो। सियासी हवाले सां बि उहा रीच नज़र न आई, ऐं ॻोठाणनि सां हिकिड़ो कम्यूनिकेशन जो बि गैप नज़र अचे थो। त हिन जा बि त के वजूहात थी सघनि? न बिल्कुलु भाउ, इहे ई आहे। ऐं हिन जा वजूहात आहिनि, थोरी कमज़ोरी आहे। बाबा जी बि हाणे उमिरि जेका आहे इलाही माशाल्लाह वधी वई आहे, ऐं बाबा बि एतिरो टाइम नथो ॾेई सघे। त अॻे त फ़ैसिला हे हो सभु शयूं। ऐं पर अॼु बि जेके माण्हू ईंदा आहिनि, ऐं सियासतदान त अल्हम्दुलिल्लाह हाणे बि सभु हिते ई ईंदा आहिनि। ऐं सभिनी सां असांजो सुठो लाॻाव आहे, बिरादरी बि आहे, भाउरी बि आहे। त अॻु में बि ऐं हाणे बि। बाक़ी थोरो आउट आहियूं, थोरो परे आहियूं, थोरी रीच मां निकिरी विया आहियूं, पर एॾो बि न निकिता आहियूं। अञा अलाह साईं बाबा खे ज़िंदगी सिहत ॾे, त इनशा अल्लाह वरी रिटायरमेंट खां पोइ ॾिसंदासीं। असां बि 5-6 सालनि खां पोइ, 7 सालनि खां पोइ ॾिसंदासीं, त इनशा अल्लाह वरी वधाए हिन जाइ खे आबाद कंदासीं ऐं बहितर नमूने सां हलंदासीं। अच्छा, इहो माज़रत सां हिकिड़ो ज़रूरु इहो बि त विच में असां पुछंदासीं तव्हां खां, त जॾहिं हिकिड़ो साम्हूं वारो उमेदवारु हूंदो आहे, उहो जेकॾहिं मज़बूत न हूंदो आहे, त मुक़ाबले जो हिकिड़ो तयन करणु माना ॾुखियो हूंदो आहे। जीअं हाणे महर साहिबु हमेशह खटींदो रहियो, छो त उनजे मुक़ाबले में जेको कैंडिडेट हुयो उहो हिकिड़ो एक्टिव कैंडिडेट कोन हो। त ईअं ई माना हिते ग़ुलाम मुस्तफ़ा साहिबु जॾहिं एक्टिव हुयो, त उनजे मुक़ाबले में कोई एक्टिव माण्हू न हो। जॾहिं हाणे हिकिड़ो उनजे साम्हूं अनीस भुट्टे साहिब जी सूरत में हिकिड़ो एक्टिव माण्हू नज़र मैदान ते आयो आहे, त हिकु कारण इहो बि थी सघे थो त वरी माना हेॾो जेको आहे उहा एक्टिविटी नथी नज़र अचे। ॿी शइ इहा आहे त या त सियासी हवाले सां जेके माण्हू जिन सां ग़ुलाम मुस्तफ़ा साहिबु क़ुर्बानियूं ॾिनियूं, सॼी उमिरि उन्हनि सां हलियो वियो वापिरियो, उन्हनि सां वॾो वक़्तु ॾिनो, उन्हनि जे लाइ सियासी हवाले सां क़ुर्बानियूं, उन्हनि जे तरफ़ां का मोट न मिली शायदि, या उन तरफ़ खां मोट न मिलण जे करे मायूसी? न असांखे अल्हम्दुलिल्लाह का मायूसी कोन्हे को। ऐं असली असां शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे जा सिपाही आहियूं। बाक़ी तव्हांखे ख़बर आहे त मां पाण स्टूडेंट लीडर बि रहियो आहियां, जेलूं बि ॾिठियूंसीं, हर शइ कईसीं।
ऐं मुक़ाबिलो कुझु बि न हूंदो आहे। जॾहिं इंसानु मैदान में लहंदो आहे न त पोइ मुक़ाबिला बि थींदा आहिनि, कॾहिं बिरादरी भावरीअ में हथ बि खणी वेही रहिबो आहे, त उहे सभु आसानी थींदियूं। ऐं महर साहब वारा वॾा सियासतदान आहिनि, घोसपश खान महर हुजे, कमारिया साहब हुजनि, आगा साहब हुजनि, उन्हनि जी इलाही पुराणी सियासत आहे ऐं असांजा वॾा आहिनि, साईं असांजा। बाक़ी इनशाला यूसी लेवल ते, डिस्ट्रिक्ट काउंसिल लेवल ते त अलाह न कंदो अहिड़ो को प्रॉब्लम थींदो ऐं उहो जॾहिं वरी मैदान में लहिबो त पोइ ख़बर पवंदी। अच्छा, मुझे पता हाणे तव्हांजी रिटायरमेंट में केतिरो टाइम पीरियड आहे, हिकु त इहो बि थोरो ॿुधाइजो। उन खां पोइ रिटायरमेंट खां पोइ तव्हां ख़ुदि जूं छा एक्टिविटीज़ हूंदियूं, को सियासी हवाले तव्हां को रोल प्ले करणु चाहियो था, ॻोठ में कुझु माना वक़्तु ॾियणु चाहियो था, छा हिकिड़ा ज़हन में हूंदा आहिनि ख़्याल ख़्वाब? मां पहिरियों त ख़्याल ख़्वाब त इंसान जा इलाही घणा हूंदा आहिनि, त मां हीअं बि कयां हीअं बि कयां, त इनशाला रिटायरमेंट खां पोइ ॻोठ खे टाइम ज़रूरु ॾिबो। ऐं जेकॾहिं ॻोठारनि क़बूलु कयो, पाड़े ओड़े वारनि क़बूलु कयो, त इनशाला उन्हनि जी भरपूर नमूने सां ख़िदमत कबी। सिहत, ईमान, इज़त अलाह साईं ॾे। जेकॾहिं इंसान खे ज़िंदगी ऐं सिहत आहे त इनशाला ताला कुझु न कुझु कबो ज़रूरु। अच्छा, मुझे पता हीअ बि सुवालु माना पैदा थिए थो त हमेशह जेको इहो सम्झो वेंदो आहे त जॾहिं मक़ामी सतह ते माण्हू ख़ुदि तसाहुल जो शिकार थी वेंदा आहिनि या हिकिड़ो चऊं त माना नालीअ जो मुज़ाहिरो कंदा आहिनि, त पोइ ॿाहिरियां माण्हू उन्हनि ते मुसलत थी वेंदा आहिनि। त ईअं ई माना हिते जिंदो तेरो जेको आहे उहो बाज़ारि हिकिड़ो वॾो ॻोठ आहे, वेल एजुकेटेड ॻोठ आहे, पीसफुल ॻोठ आहे। कुझु खणी थोरियूं घणियूं शयूं माना आहिनि ज़रूरु, पर उहे बि एॾे बुनियादनि ते न आहिनि जेतिरो ॿिए हंधि माना काउंट कयूं वेंदियूं आहिनि। पर तंहिंजे बावजूदि बि जिंदो तेरो जी यूनियन काउंसिल ते चेयरमैन हमेशह ॿाहिरियों माण्हू रहियो आहे, त उन हवाले सां तव्हां छा चवंदव त उन ते तव्हां जी बि नज़र आहे या इन खे क़बूलु कयूं वेठा आहियो तव्हां? तव्हांखे यादि हूंदो मुंहिंजे ख़्याल में 2001 में 2002 में जेका इलेक्शन थी त असांखे कमारियन साहबनि चयो त नाइब नाज़मी तव्हां वठो ऐं नाज़िम बिरोही थींदो। तंहिं ते मां इलेक्शन डायरेक्ट विढ़ी ऐं ॻोठ में बीही करे मां पंहिंजे ॻोठ जा 2 माण्हू उथारिया, जंहिंमें अज़ीज़ुल्लाह मरहूम हो ऐं हाफ़िज़ बशीर हो। त इहो त असांखे कॾहिं जेकॾहिं मां सियासत में आयुसि त इहो त पॉसिबल ई न आहे त मां को क़बूलु कंदुसि। ऐं उहा वरी पोइ ॻोठारनि जी बि मर्ज़ी हूंदी, ॻोठारनि सां वेही करे, जॾहिं त ॻोठ वॾो बि असांजो आहे, यूसी बि असांजी आहे, त चेयरमैन असां ॿाहिरों छो बर्दाश्त कंदासीं। असांजा पंहिंजा वोट ई एतिरा आहिनि। त उन ज़माने में बि मूंखे यादि आहे सरदार अहमद अली ख़ान आयो, चई यार मुदफ़र हाणे छॾ ज़िद खे। ऐं मां न साईं जॾहिं ॻोठ ॿुधो आहे त मां ज़िद खे छो छॾियां। कॾहिं कॾहिं उहा भुटको ज़िद बि ईंदो आहे ऐं इहा नाजाइज़ी कोन बर्दाश्त कबी। हर कंहिंखे एतिरो शेयर मिलणु खपे जेतिरा उन जा वोट आहिनि। त ॻोठ जुदो एतिरो असांजा माशाल्लाह लिखियलु पढ़ियल ऐं सुठा माण्हू था हिते रहनि, बहितरीन था रहनि, भाउर आहिनि सभु असांजा। त अॻिते हली इहे ॻोठारा ई फ़ैसिलो कंदा त हिनखे कीअं मुंहुं ॾिजे। बाक़ी इहो त पॉसिबल कोन्हे को त हमेशह को चेयरमैन ॿाहिरां अचे। मां त हमेशह हिन जी मुखालफ़त कई आहे ऐं ज़ाहिरी कई आहे, ऐं ज़ाहिरी मां बि इलेक्शन विड़ी आहे 2001 में 2002 में जेका इहा बलदियाती इलेक्शन परवेज़ मुशर्रफ जे दौर में थी। पोइ खणी मां 150-200 वोटनि ते मां हारायो, मूंखे हुनजो को फ़र्क़ु नथो पए। उहो बि छो त अॻियां सरदार आहे हेॾा वॾा ऐं वॾी इलाही हल्को इलाही वॾो हो, राहूजन ताईं, पंवर भुटा होॾे कचे ताईं। त अलाह ख़ैरु कंदो, अलाह राम कंदो इंशाल्लाह। अच्छा, मतिलबु ज़िलो शिकारपुर में जेतोणीकि काफ़ी सियासतदान आहिनि, पॉलिटिशन्स आहिनि, बख़ूबी तव्हांजे नज़र में हूंदा, सुञाणंदा बि हूंदो, पर असां जेकॾहिं तालके गड़ियासीन जी ॻाल्हि कयूं त तालके गड़ियासीन में 3 सियासतदान आहिनि या 3 बंगला आहिनि। कमारिया हाउस आहे, दुरानी हाउस आहे ऐं माहिर हाउस आहे। त अव्हां जे मिज़ाज खे वधीक कहिड़ो हाउस ऐं उन कहिड़े हाउस जा माण्हू तव्हांखे सूट कनि था? यार जेकॾहिं माण्हू पाण चङो आहे त सभु सूट कनि था ऐं मुंहिंजे लाइ 3 हाउस मोतबर आहिनि ऐं मूंखे उन्हनि 3 हाउसनि लाइ इलाही इज़त आहे, एतिराम आहे। छो त जंहिंखे अलाह इज़त ॾिनी आहे त मुंहिंजो फ़र्ज़ु आहे मां उनजी इज़त कयां। ऐं मूंखे इन्हनि 3 हाउसनि मां कंहिंखां बि का शिकायत मूंखे न आहे। उहो ठीकु आहे सर, पर बज़ा औक़ात अहिड़ो वक़्तु अची वञे थो जो तव्हां 3 माण्हुनि सां एट ए टाइम नथा हली सघो, त उन वक़्तु तव्हां छा कयो? अॼुकल्ह उहे 3 सियासतदान पीपल्स पार्टीअ में आहिनि। हाणे आसानी थी वई आहे त उन्हनि सां गॾु हली सघूं था, 3 सां गॾु हली सघूं था। अॻु बि अञा थोरी परेशानी हूंदी, को कहिड़ी पार्टी जो कहिड़ी पार्टी जो हूंदो ऐं पर मुंहिंजे लाइ त 3 मोहतरम आहिनि, 3 साईं। अच्छा, मुज़फ़र साहब, हिते जेका बदअमनी आहे, ख़ासि करे तव्हां जेका ॻोठाणी ज़िंदगी आहे माना उहा ख़ासि करे ग़रीब जे लाइ माना अजीरन थी वई आहे। हिकु त
ॻोठनि में जेके दादा टाइप माण्हू रहनि था, जेके लुचा लोफर आहिनि, उहे बि ॻोठाणनि जेके ग़रीब ऐं शरीफ़ आहिनि उन्हनि खे बि माना तंग कनि था। उन सां गॾोगॾु जेका असांजी इंतिज़ामिया आहे, पुलिस इंतिज़ामिया हुजे या असांजा ॿिया जेके इदारा हुजनि, उते बि उन्हनि जो को दाद फ़रियाद नज़र नथो अचे त तव्हां हिन एॾी सारे इन गंद किचिरे जो ज़िमेदार जेको आहे उहो तव्हां कंहिंखे सम्झो था? असल शइ इहा आहे त जेका असांजी वांदकाई आहे, बेरोज़गारी आहे, मां उनखे ई ज़िमेदार सम्झंदुसि। ऐं ॿी शइ इहा आहे त जॾहिं इंसानु बुखियो हूंदो न त ॿिए खे खाइण में देरि न कंदो। ऐं इन में सभिनी में जेको बि हिन मुआशिरे जो असां सभु हिसेदार आहियूं, असां सभिनी जो कंहिं न कंहिं जो थोरो थोरो उन में ॾोह आहे, शेयर आहे। त ऐं उनखे ठीकु थियण में कुझु वक़्तु लॻंदो। ऐं इहा बदअमनी शिकारपुर जी त अॼु खां न रही आहे। मुंहिंजे ख़्याल में असां नंढड़ा आहियूं तॾहिं बि हिते धाड़ेल घुमंदे ॾिठासीं, अखियुनि सां ॾिठासीं, पर अॻियां उन्हनि में शर्म हया हूंदो। हाणे अॼुकल्ह शर्म हया निकिरी वियो आहे। बाक़ी हिन में मुआशिरे में हर कंहिंजो पंहिंजो को न को हिसो पियल आहे, जंहिंजे करे इहे सभु शयूं थियनि थियूं। पीपल्स पार्टी खे कंटिन्यू माना मुल्क जी तारीख़ में, असांजी दुनिया जी तारीख़ ते त दस्तरस एतिरी हासिलु न आहे, पर मुल्क जी तारीख़ में ही वाहिद पीपल्स पार्टी आहे जंहिंखे सिंध जी गवर्नमेंट कंटिन्यू हिकिड़ा 18-19 साल मिली आहे। तसलसल सां 18-19 साल हिकु माण्हूअ जी उमिरि थिए थी अंदाज़नि माना। त तव्हां जेको आहे छा था सम्झो त पीपल्स पार्टी सिंध जे माण्हुनि सां कुझु न कुझु को निभाइण जी कोशिशि बि कई आहे? निभायो त कोन्हे पर का कोशिशि बि कई अथऊं? भाई हिकिड़ो त तमामु सियासी सुवालु आहे, पर मूंखे एतिरी ख़बर आहे त ॿियनि पार्टियुनि खां, सभिनी खां त पीपल्स पार्टी कम अज़ कम जेको सिंधी माण्हूअ खे शहूर रोज़गार ॾिनो आहे त उहो पीपल्स पार्टीअ ई ॾिनो आहे। ॿी का मूंखे अहिड़ी पार्टी ॾसियो, या जॾहिं बि सिंध में हुकूमत ठाही वई आहे त MQM सां मिली या ॿियनि सां मिली करे सिंधी आम माण्हूअ खे फ़ाइदो कॾहिं बि न पहुतो आहे। जेको फ़ाइदो पीपल्स पार्टीअ जी हुकूमत मां पुॼंदो आहे, ॿी कंहिं हुकूमत मां कॾहिं बि न पहुतो आहे। हिते जेका सूरत हाल आहे त न असांजा इदारा ठीकु आहिनि, न असांजा रोड ठीकु आहिनि, न असां जूं इस्पतालूं ठीकु आहिनि, त आख़िर इन जी रिस्पॉन्सिबिलिटी बि तव्हां कंहिंखे ॾींदव? उन में ॾिसो न, असांजे ऑफिसरनि जो बि पंहिंजो बि असांजो ॾोह आहे। बेसिकली छा आहे त असां सचाईअ सां कमु कयूं कोन था। हाणे उस्ताद आहे, उस्ताद तव्हां वञे थो स्कूल में ॿार वेठा आहिनि, उस्ताद आहे ई कोन, एब्सकांडर लॻो पियो आहे। त हाणे हिन में हुकूमत जो कहिड़ो ॾोह? असांखे पंहिंजे गिरेबान में बि त झांकणो पवंदो न, त असां छा था कयूं। असां पंहिंजी जेका असांजी पघार मिले थी, जेका नौकिरी कयूं था, छा असां उहो सही ऐं सचे नमूने सां कयूं था? जेसिताईं असां पंहिंजो पाण खे न सुधारींदासीं न, इल्ज़ाम तराशी करणु ॾाढो सवलो कमु आहे, ईज़ी कमु आहे। पर मां हिनखे ईअं चवंदुसि त जेसिताईं माण्हू पाण ठीकु न थींदो न, तेसिताईं ॿिए मां उमेद न रखे त मां हुनखे ठीकु करे सघंदुसि। मुज़फ़र साहब, तव्हां जेतोणीकि टेक्निकल इदारनि में हिकिड़ी चेयर ते वेठा आहियो, मां सम्झां थो पियो त बेरोज़गारी खे ख़तमु करण जा 3 वॾा हिकिड़ा फोरम थी सघनि था। हिकिड़ो सरकारी फोरम आहे गवर्नमेंट जो, ॿियो प्राइवेट सेक्टर आहे, ऐं टियों टेक्निकल जेको आहे फोरम आहे, प्लेटफॉर्म आहे। त टेक्निकल फॉर्म जेको अगरि असां उन ते नज़र विझूं था त उन में असांखे का नौजवाननि में अहिड़ी का स्किल नज़र कोन थी अचे त जेकी माण्हू गवर्नमेंट सतह ते को अहिड़ो एहतमाम थियल हुजे ऐं उतां जेके आहिनि माण्हू तयारु थी ऐं को मक़ाम उन्हनि अदा कयो हुजे ॿाहिरिनि मुल्कनि में या मक़ामी सतह ते, त इहे इदारा आख़िर छो फेल विया? ॿाहिरि में 2-3 वजह आहिनि। ऐं उन में छा आहे त जेको टेक्निकल 2009 में स्टेटा ठाहियोसीं टेक्निकल वोकेशनल एजुकेशन अथॉरिटी, मिक्स करे टेक्निकल एजुकेशन जा शोबा। ऐं हिकु त उते एकेडमिक साइड ते पोस्टियूं इलाही ख़ाली आहिनि, ऐं ॿियो अल्हम्दुलिल्लाह हाणे उहो एक्टिव थियो आहे। हाणे त असां हिकिड़ो हुनुरमंद नौजवाननि लाइ हिकिड़ो नओं प्रोग्राम यादो आहे, जंहिंखे असां RPL था चऊं, प्रायर लर्निंग, रिक्विज़िशन ऑफ प्रायर लर्निंग। त उन में जेको ॿार वञे थो उस्ताद वटि, जेको असां छॾींदा आहियूं, हाणे उन ॿार वीचारे ख़बर न आहे। तव्हां मिडिल ईस्ट में हेॾे होॾे वञूं, एॾी ज़रूरत आहे माण्हुनि जी, त हुननि खे सिर्फ़ु सर्टिफिकेट न आहे। हाणे जेकॾहिं हुननि खे उहो सर्टिफिकेट हुजे ऐं सर्टिफिकेट मिली वञे ऐं हुननि ताईं उहो अवेयरनेस प्रोग्राम पुॼी वञे त इलाही प्रॉब्लम हल थी सघनि था। तव्हां ॾिसो अॼुकल्ह नंढे ॻोठ में तव्हां हितां पवर में वेठा हो, त तव्हांजे घर में बि
प्लम्बर जी भी ज़रूरत पवंदी, कारपेंटर जी भी ज़रूरत पवंदी, इलेक्ट्रिशियन जी भी ज़रूरत पवंदी, AC मैकेनिक जी भी ज़रूरत पवंदी। त अॼुकल्ह इलाही वधी वियो आहे। इन ते हाणे इंशाल्लाह कमु हले पियो थो ऐं इन खे बहितर नमूने सां ॾिसी वठंदासीं। ऐं मुंहिंजो इरादो आहे त मां इंटीरियर में ख़ासि करे इन खे इलाही कवर कंदुसि ऐं इन जी अवेयरनेस प्रोग्राम हिकिड़ो ठाहे जीअं ॿारनि ताईं असां उहा ॻाल्हि पहुचाए सघूं ऐं उन्हनि खे उहो सर्टिफिकेशन ॾेई सघूं। अच्छा, इहो गवर्नमेंट सतह ते थींदो या तव्हां पंहिंजे हिकिड़ो प्राइवेटली माना इन कम न, मां के NGO सां ऐं गवर्नमेंट सतह ते थींदो लाज़मी आहे, पर असांखे इन के NGO सां गॾु वेही इहे कमु कंदासीं ईज़ी तरीक़े सां। त छो त NGO जेके सिंध लेवल ते रजिस्टर्ड आहिनि, जनरल एजुकेशन में ऑलरेडी कमु कनि थियूं, उन्हनि खे रिक्वेस्ट कंदासीं त हाणे टेक्निकल साइड ते बि थोरो असां साथ ॾियो ऐं असां सां कमु कयो, त इनशाला उन में कामयाबी मिलंदी। मूंखे इलाही उमेदु आहे। माज़ी में भी थोरो टाइम पहिरियां अहिड़े क़िस्म जी सिंध गवर्नमेंट एफर्ट्स वरितियूं, कोशिश वरिती। मुंहिंजे ख़्याल में सरसो जे केराब सिंध जे हिकु 75,000 या लख माण्हूअ खे हिननि टेक्नीशियन बनाइण जे हवाले सां हिकिड़ो वॾो प्रोग्राम लॉन्च कयो। मां सम्झां थो पियो त उहो बुरी तरह फ्लॉप पियो। उहो सरसों वारा त अञा बि कनि था, पर उहो बिल्कुलु शार्ट कोर्सिस था कनि, 4 महीननि जा, 6 महीननि जा। ऐं 6 ऐं 4 महीननि में उहो ख़ासि करे औरतुनि में त इलाही कामयाबु वियो आहे, छो त ड्रेस मेकिंग या ब्यूटी उन में। बाक़ी जेको मेल लाइ आहे उहो इलेक्ट्रिशियन या प्लम्बर, उहो 6 महीननि में त कोन थो थी सघे। घटि में घटि उनखे साल, 1.5 साल, 2 साल लॻनि था। ऐं उन में हाणे मुंहिंजी इहा कोशिशि आहे त तक़रीबन जेके असांजा 70% ॿार आहिनि, 70% न चओ भला 60% चओ, जेके ॿार उस्ताद खां सिखियल आहिनि कमु ऐं जेके बाक़ाइदा हुनरमंद आहिनि, चाहे उहो ऑटो मैकेनिक में हुजे, प्लम्बर हुजे, इलेक्ट्रिशियन हुजे, ॿियो हुजे, हुननि वीचारनि खे ख़बर सर्टिफिकेट जी आहे कोन। असां था चऊं त उन्हनि खे असां सर्टिफाई कयूं त जीअं हुननि लाइ रस्ता निकिरनि ऐं उहो दुनिया जे कंहिं बि कोने में रोज़गारु हासिलु करे सघनि। वॾी महिरबानी मुज़फ़र साहिबु, तव्हां पंहिंजूं क़ीमती घड़ियूं असांखे ॾिनियूं। नाज़रीन, वरी इंशाअल्लाह ताला कंहिं ॿिए मौक़े ते साईं सां तव्हांजे साम्हूं हाज़िरी ख़िदमत थींदासीं। अल्लाह हाफ़िज़।